लैंसवारिटियों आगाह कि अवां खे धाबे जी मां केडीए केनाल में बुॾी फौत थियल 6 ॼणनि जी जनाज़ नमाज़ अदा कई वई आहे। अवां खे आगाही ॾींदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। जनाज़ नमाज़ में सियासी समाजी अॻवाननि वॾे वज़ीर जे ख़ासि मुआविन रियाज़ शाह शिराज़ी ऐं ॿियनि शिरकत कई। फौतनि जा मड़ ज़ैन कॉलोनी जे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कया विया। अवां खे आगाही ॾियूं पिया। धाबे जी मां केडीए केनाल में बुॾी फौत थियल 6 ॼणनि जी जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया धाबे जी मां केडीए केनाल में बुॾी फौत थियल 6 ॼणनि जी जनाज़ नमाज़ अदा कई वई आहे। नमाज़ में सियासी समाजी अॻवाननि वॾे वज़ीर जे ख़ासि मुआविन रियाज़ शाह शिराज़ी ऐं ॿियनि शिरकत कई। फौतनि जा मड़ ज़ैन कॉलोनी जे क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कया वेंदा। राब्तो कयो आहे धाबे जी में रोशन भोपाणी सां। रोशन आगाह कजो। जी रोशन आगाह कजो, छा तफ़सील आहे? हाँ जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल ॾींहुं गुजो घर सां केडी केनाल में टिंकी रक्षा कंटी थियण सबबि जमात ते जब तबलीगी जमात जा माण्हू जेके 7 ॼणा बुरी फौत थी विया हुआ, जिन जी जनाज़े जी नुमाज़ हिन वक़्तु धाबे जे अलनूर गुरान में अदा कई थी वञे। जनाज़े जी नुमाज़ में सियासी समाजी ऐं शहरीन वॾे अंग में शिरकत कई आहे। बीपी जे सईद बीपी अॻवान सईद रियाज़ुद्दीन शाह ऐं अमीर हैदर शाह रईस अब्दुल गनी वग़ैरह समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई आहे। जनाज़ी नुमाज़ खां पोइ फौतियुनि जा मड़ ज़रीन कॉलोनी क़ब्रिस्तान में पहुचाया विया आहिनि, जिते मिटीअ मां हवाले कयो। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।